अल्लमहुल बयान वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल्लज़ी उरसिला बिस्सुन्नति वल क़ुरआन अम्मा बअद क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद अलिफ लाम मीम अहसिबन नासु अन युतरकू अन यक़ूलू आमन्ना वहुम ला युफ्तनून रब्बि शरह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। हर किस्म जी तारीफ़ हम्दो सना अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे ज़ात जे खे जुगाए जेको पूरी कायनात जो अकेलो ख़ालिक ऐं मालिक आहे। बेशुमार लातादाद दुरूद व सलात व सलाम हुजनि इमामुल अंबिया साक़ी कौसर शाफ़ी महशर शफ़ीउल मुज़निबीन जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व अस्हाबिहि व अहली बैतिहि वसल्लम, जिन जे ज़ात मुक़द्दस मुतहर जे मथां जंहिंखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़यामत जे ॾिहाड़े ताईं ईंदड़ इंसाननि जे लाइ रहबर रहनुमा नबी ऐं रसूल बनाए करे मबूस फरमायो। यकीनन तमाम अहबाब इन ॻाल्हि खे ॼाणीनि था त रमज़ानुल मुबारक जो महीनो इंतिहाई क़रीब पहुची चुको आहे। इन्हीअ मौज़ू खे हिते बयान करण जी ज़रूरत आहे, लेकिन आऊं अव्हांखे इन्हीअ उनवान खां हटाए करे कंहिं ॿिए रस्ते ॾांहुं वठी हलणु चाहियां थो, जंहिं मौज़ू ते मुख़्तसर टाइम में तव्हांजे साम्हूं बयानु थींदो। उन्हीअ जो नालो आहे दौर हाज़िर जे अंदरि मौजूदा जंहिं में असां रहूं पिया केतिरे क़दर फितना उरूज ते चढ़ी चुका आहिनि। उन्हनि जे हवाले सां मुख़्तसर अव्हां जे साम्हूं बयानु थींदो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान करीम जे अंदरि फ़रमायो, छा माण्हुनि ही गुमान कयो कलमू पढ़ी करे मुसलमान बणिया, हाणे इन्हनि खे छॾियो वेंदो, इन्हनि खे न आज़मायो वेंदो, बल्कि अल्लाह रब्बुल इज़्ज़त ईमान वारनि खे ज़रूर आज़माईंदो, इब्तिला में दाख़िल कंदो, इम्तिहान वठंदो, तां त अल्लाह रब्बुल इज़्ज़त ॼाणे वठे केरु आहे जेको ईमान ते साबित क़दम रहे थो। इन्हीअ हवाले सां हिन दौर जे अंदरि जेके फितना उरूज ते ऐं असांजे मुआशिरे जे अंदरि जिन फितननि में नंढे खां नंढो वॾे खां वॾो औरत सां ताल्लुक़ रखंदड़ हुजे या मर्द सां ताल्लुक़ रखंदड़ हुजे, असां सभु जा सभु उन्हनि फितननि में हलाक थींदे ज़िंदगी गुज़ारियूं पिया। इन्हीअ जे करे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकु फ़रमान
सहीहुल बुखारी किताबुल फितन जे अंदर सय्यदुना अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां मरवी आहे, पाण फरमायूं हिकिड़ो दौर ईंदो, उन दौर में उन ज़माने में एतिरे क़दुरु फितना फैलिजी वेंदा तो इंसान परेशान हूंदो, मोमिन ऐं मुसलमान परेशान हूंदो त बिल आख़िर केॾांहुं वञा। हत्ता के पाण फरमायूं यमुर्रु रजुलु बिक़ब्रि रजुलि फयक़ूलु या लैतनी मकानहु। उन फितननि जे ज़माने में, फितननि जे दौर में हिकु मोमिन ऐं मुसलमान जंहिं शइ खां मना रोकियल आहे, यानी तमन्नाए मौत, मौत जी तमन्ना करे चवंदो त आऊं फितननि में हलाक थींदे ज़िंदगी गुज़ारियां पियो, हाय काश मुंहिंजे मथां मौत अची वञे, आऊं हिन दुनिया जी अंदरि न रहां, हिन फितननि जे ज़माने में दुनिया खे छॾे करे हलियो वञा। एतिरे क़दुरु जो सही मुस्लिम जी अंदरि हिकु रिवायत मौजूदु आहे ऐं जामिअ तिरमिज़ी ऐं कुतुब अहादीस जे कई किताबनि जी अंदरि इहा रिवायत तव्हांखे मिलंदी। सय्यदुना अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां मरवी आहे, पाण फरमायूं बादिरू बिल अअमाली फितनन का क़ित्अइल लैलिल मुज़लिम। ए उम्मत जा इंसानो, फितननि जे ज़माने खां, फितननि जे दौर खां, फितननि जे फहिलजण खां अॻु में अमाल सालिहा में जल्दी करे वठो। इहे न थिए जो उन ज़माने में, उन टाइम में, उन दौर में अवां हुजो अमाल में पोइते हुजो, अमाल सालिहा खां हटी वञो, पोइ फितननि में मुब्तला थींदो। पोइ हत्ता के ईअं थींदो युस्बिहु रजुलु मुमिनन व युमसी काफ़िरा व युमसी मुमिनन व युस्बिहु काफ़िरा व यबीउ अक़वामुन दीनहु बिअरदिन मिन दुनिया। सुबुह जे टाइम ते ईमान वारा हूंदो, शाम थींदे ईमान जो सौदो करे छॾींदो, शाम जे टाइम ते अव्हां मोमिन हूंदो, सुबुह थींदे ईमान खे खपाए छॾींदो। ऐं इएं थींदो जो उन ज़माने में, फितननि जे दौर में, फितननि जे ज़माने में हिकु मोमिन ऐं मुसलमान पंहिंजे दीन खे खपाए छॾींदो दुनिया जे एवज़। अॼु ॾिसो, जेकॾहिं कंहिं बेनिमाज़ीअ खे, क़ुरान ऐं सुन्नत खां परे रहण वारे खे अव्हां दावत तबलीग कयो, उहो अव्हांखे चवंदो यार मूं वटि टाइम ई कोन्हे। ही मुसलमान मुहम्मद रसूलुल्लाह जे उन फरमान जे मुताबिक़ 1400 साल अॻु में ही पेशन गोई सय्यद काइनात कई जो दुनिया जे एवज़ माण्हू दीन खे खपाए छॾींदा। दुनिया जे पोयां लॻी करे नमाज़ जे लाइ टाइम नाहे, क़ुरान ऐं सुन्नत जे तालीम जे लाइ टाइम नाहे। असां फितननि में मुब्तला थी करे मुख़्तलिफ़ फितननि में हलाक थींदे असां ज़िंदगी गुज़ारियूं पिया। इन मुख़्तसर हम्द ऐं सना खां बैद में, इन मुख़्तसर तमहीद खां बैद में हाणे पंहिंजे असुल मौज़ू जंहिं तरफ़ आऊं चंद लम्हो अॻु में इशारा करे चुको आहियां, उन ॾांहुं अचणु चाहियां थो। दुनिया काइनात जी अंदरि मुख़्तलिफ़ फितना, मुख़्तलिफ़ इब्तिला, मुख़्तलिफ़ आज़माइशूं ख़ालिक़ काइनात मोमिन ऐं मुसलमान जे लाइ रखियूं। उन्हनि मां चंद जंहिंजी निशानदेही अव्हां साम्हूं करणु चाहियां थो। सभ खां अव्वल नंबर ते दुनिया काइनात जी अंदरि बिलख़ुसूस दौर हाज़िर में जेको फितनूं आम ऐं जाम आहे, जंहिंखे अरबी में फितनतुन निसा, सिंधी ज़ुबान जी अंदरि हिकु ख़तरनाक फितनूं
औरतुनि जो फितनू जंहिंखे कोठियो वञे थो। हिन दुनिया जे अंदरि हर जाइ ते, हर शहर में, हर ॻोठ में, हर सवारीअ में, हर जाइ ते ही फितनू आम ऐं जाम आहे। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जामे तिरमिज़ी किताबुल फितन जी अंदरि सय्यदुना अबू हुरैरा, अबू सईद खुदरी रज़ी अल्लाहु अन्हुमा ॿिनि सहाबनि खां रिवायत आहे, जंहिं रिवायत खे उसूल हदीस जी अंदरि अज़ीज़ जे नाले सां कोठियो वञे थो। अज़ीज़ रिवायत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइनि था, मा तरक्तु बादी फितनतन अज़र अलर रिजाली मिन उम्मती मिनन निसा। मुंहिंजे उम्मत जे माण्हुनि जे अंदरि सभिनी खां ख़तरनाक फितनू, सभिनी खां वॾे मां वॾो फितनू अज़र इसमें तफ़ज़ील जो सीगो आहे, जंहिंजे अंदरि तमामु ज़ियादती आहे, बेमुक़ाबला मुबालगा जे अंदरि ज़्यादती वधीक आहे, इसमें तफ़ज़ील जे अंदरि बेनिस्बत मुबालगा जे कम। हिन दुनिया जे अंदरि ख़तरनाक फितनू, वॾे मां वॾो फितनू, जंहिं फितने खां मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम डिॼनि पिया, उहो फितनतुन निसा, औरतुनि जो फितनू आहे। एतिरे क़दुरु सही मुस्लिम जे अंदरि सय्यदुना अबू हुरैरा रज़ी अल्लाहु अन्हु खां रिवायत आहे, पाण फरमायूं, सिनफ़ानी मिन उम्मती लम अरहुमा। मुंहिंजे उम्मत जे माण्हुनि जे अंदरि ॿिनि क़िस्मनि जा माण्हू, ॿ गिरोह, ॿ जमाअतूं ईंदियूं जिन खे मूं न ॾिठो, यानी मुंहिंजे ज़माने खां बाद में बिल औला ही जमाअतूं, ही गिरोह, ही माण्हू वधंदा। उन्हनि मां हिकु जंहिंजो मौज़ू सां ताल्लुक़ आहे, मां हिकु व निसाउन कासियातुन आरियातुन माइलातुन मुमीलातुन, उहे औरतूं जेके कपिड़ा पाईंदियूं, कपिड़ा पाइण जे बावजूदि उहे औरतूं बेलिबास ॾिसण में ईंदियूं, माण्हुनि ॾांहुं माइल थियण वारियूं, माण्हुनि खे पाण ॾांहुं माइल करण वारियूं। पाण फरमायूं, ही औरतूं, इहे औरतूं जन्नत जे अंदरि दाख़िल थियण त परे जी ॻाल्हि आहे, ला यदखुलनल जन्नह वला यजिदन रिहहा। जन्नत जे अंदरि दाख़िल थियण त परे जी ॻाल्हि आहे, पर जन्नत जे ख़ुशबूअ खां बि इहे औरतूं महरूम हूंदियूं। अॼु जे ज़माने में ॾिसो, सवारियुनि में, पाड़े में, शहरनि में, बाज़ारनि में, ॻोठनि में, बस्तियुनि में औरतूं जिस्म ते कपिड़ो पातल आहे, लेकिन हर उज़्वो ज़ाहिर वाज़िह ऐं अयां आहे। यकीनन ही 1400 साल अॻु में पेशन गोई हुई, अॼु मुहम्मद रसूलुल्लाह जी हा पेशन गोई हक़ सच सही साबित थी, जो अॼु अक्सर नौजवान इन फितरे में हलाक थींदे तबाही जे किनारे में ज़िंदगी गुज़ारिन पिया। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पेशन गोई हिकु रिवायत जंहिंजी सनद जामे तिरमिज़ी जे अंदरि त अगरचे ज़ईफ़ आहे, लेकिन शवाहिद या शाहिद वाहिद इस्तेमाल कयो सही मुस्लिम जे अंदरि मौजूद आहे। सही मुस्लिम जे अंदरि इमाम मुस्लिम, तव्हां मतां सोचो, मौलवी साहब जामे तिरमिज़ी जा अबवाब त ॿुधाए थो, किताब त ॿुधाए थो, सही मुस्लिम जा कोन थो ॿुधाए। इन ॻाल्हि जी आऊं तव्हांखे अॻु में वज़ाहत करे ॿुधाए थो छॾियां, इमाम मुस्लिम सही मुस्लिम जे अंदरि किताब या अबवाब ॿधण खां एतिराज़ यानी कि परहेज़ कयो, इन जे करे जो अहादीस रसूल जे अंदरि इमाम तिरमिज़ी जी ॻाल्हि अची वञे, आऊं मुनासिब कोन थो सम्झां। लेकिन बैद में अचण वारा उलमा अबवाब ऐं किताब सही मुस्लिम जे अंदरि आसानी जे लाइ क़ाइमु करे विया। सही मुस्लिम जे अंदरि
तव्हांखे हिकिड़ी हदीस मिलंदी, पाण फरमायूं इन दुनिया हुलवतुन खदीरतुन फ़इन्नल्लाह मुस्तख़लिफ़ुकुम फ़ीहा फ़यंज़ुरु कैफ़ तअमलून। इंसानो, दुनियाई कायनात के रब ज़ुल जलाल संवारे करे, सींगारे करे, सरसब्ज़ ऐं शादाब करे अव्हां जे साम्हूं पेश करे, अव्हां जे साम्हूं रखी। पर हिकु ॻाल्हि यादि रखो, हिन दुनिया जे अंदरि अव्हां खे क़यामत जे ॾिहाड़े ताईं ईंदड़ उम्मत मुहम्मदिया खे हिकु नसीहत ऐं वसीयत करे, हिकु पैगाम छॾे, दुनिया कायनात जे इन सफ़र मां गुज़रां थो। पाण फरमायूं फत्तक़ु दुनिया वत्तक़ु निसा, दुनिया जे फितने खां पंहिंजे पाण खे बचाइजो ऐं औरतुनि जे फितने खां पंहिंजे पाण खे बचाइजो। फ़इन्न अव्वल फितनती बनी इसराईल कानत फ़िन्निसा। इन जे करे जो औलाद याकूब जे अंदरि, मूं लफ़्ज़ इस्तेमालु कयो औलाद याकूब, मतां केरु सोचे अॼु मौलवी साहब खे छा थी वियो, हदीस जे अंदरि पढ़े पियो बनी इसराईल, लेकिन तर्जुमे में चए पियो औलाद याकूब। अवां तफ़सीर जे किताबनि खे खोलियो, हिकु हवालो तव्हां सां पेश कयां थो, तफ़सीरु जलालैन, जेको अक्सर मदारिस जे अंदरि अक्सर उलमा तलबा पढ़ंदा रहनि था। उन जे अंदरि इमाम साहब तफ़सीर करे थो, ऐं औलाद याकूब बनी इसराईल सय्यदना याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी लक़ब, यानी कि औलाद मां सिलसिलो हलियो, उन खे चवंदा आहिनि बनी इसराईल। यानी कि बनी इसराईल जे अंदरि सभ खां वॾे मां वॾो फितनू, ख़तरनाक फितनू, जंहिंजे अंदरि बनी इसराईल हलाक थी करे दुनिया जे दलदल ते ठोकर खाई करे तबाह थिया, औरतुनि जो फितनू हुयो। ऐं क़यामत जे ॾिहाड़े ताईं ईंदड़ उम्मत मुहम्मदीअ जे साम्हूं पैगाम छॾे थो वञा, ए मुंहिंजा उम्मत जा माण्हूओ, इन ख़तरनाक फितने खां पंहिंजे पाण खे बचाइजो। ईअं कोन्हे जो दुनिया जे अंदरि हर औरत नमाज़ी हुजे, परहेज़गार हुजे, रोज़ेदार हुजे, सब में फितना है। न न न, जामिया तिरमिज़ी जे उन रिवायत के खोलजो, अब्दुल्लाह बिन अमर बिन आस रज़ी अल्लाहु अन्हुमा फरमाइन था, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, अद्दुनिया कुल्लुहा मताउन व खैरु मताइ दुनिया अल मरअतु सालिहतु। दुनिया फ़ाइदे वारी शइ आहे, फ़ाइदो हासिल कयो, लेकिन दुनिया कायनात जे अंदरि सभ खां अफ़ज़ल जेका शइ आहे उहा नेक साले औरत आहे। यादि रखो, जेकॾहिं औरत बेदीन बणिजी वञे, शरई अख़लाक ऐं तहज़ीब खे छॾे ॾे, वॾे मां वॾो फितनू आहे। जेकॾहिं अख़लाक जे दायरे में रहे, शरई तरीक़े जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे, हिन औरत जहिड़ी दुनिया जे अंदरि का बि अफ़ज़ल शइ न आहे। ऐं इन ख़तरनाक फितने खां अॻु में, बल्कि बाद में ॿिए नंबर ते जेको फितनू आहे हिन दुनिया जे अंदरि, जंहिं फितने में, जंहिं आज़माइश में, जंहिं इब्तिला में अॼु आहूं ऐं अव्हां ठोकर खाए, धिका खाए असां हलाक थियूं पिया, इहो ख़तरनाक फितनू औलाद जो फितनू आहे। यकीनन जेकॾहिं औलाद नेक ऐं सालिहा ही अल्लाह जी हिकु वॾी नेमत आहे। जेकॾहिं क़ुरान ऐं सुन्नत जे तालीम खां परे आहे, औलाद गुमराही जे वाट ते हलंदड़ आहे, नशे जे पोइ हलंदड़ आहे, ही मुंहिंजे ऐं अव्हां जे लाइ ख़तरनाक फितनू आहे। क़ुरान करीम छा फरमायो, इन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितना, तव्हांजे लाइ माल फितनू आहे त औलाद फितनू आहे। माल में बैट में अचूं था, पहिरियां औलाद खे ॾिसूं था। यकीनन उन रिवायत खे,
उन वाक़े खे जेकॾहिं आउं ॾिसां थो जेका सुनन तिरमिज़ी जे अंदरि आहे, आऊं इहे सम्झां थो त हीउ त एतिरे क़दुरु ख़तरनाक फितनो आहे जंहिंखां मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि न बची सघिया। ईअं चवणु न घुरिजे, पर आऊं चवां थो छाजे करे जो वही जे ज़ुबान अतहर मां बि हीअ अल्फाज़ निकिरी चुका जो सय्यदुना बुरैदा रज़ियल्लाहु अन्हु खां मरवी आहे। फरमाइनि था हिकु ॾींहुं ईअं थियो सय्यद काइनात मिंबर में चढ़ी करे सहाबा इकरामनि खे वाज़ और नसीहत कनि पिया, खुतबो ॾियनि पिया। चंड जी नूरानी चमकंदड़ चेहरे खे खणी करे सहाबा इकरामनि खे वही वारे ज़ुबान अतहर मां सोन जे कतरनि मां लिखिजे। तॾहिं बाहू चवां थो इन्हनि अल्फाज़नि खे तोरे नथो सघिजे, लेकिन सहाबा इकराम अॻियां मुखातिब वेठल सहाबा इकराम मुहम्मद रसूलुल्लाह जे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरामीननि खे ॿुधनि पिया। सहाबी रसूल फरमाइनि था अचानक छा थियो, फ़इज़ल हसनु वल हुसैनु हसनो हुसैन रज़ियल्लाहु अन्हुमा जेके मुहम्मद रसूलुल्लाह जा ॾोहटा आहिनि, इहे सम्झो त ॼण त पुटड़ा मुहम्मद रसूलुल्लाह मस्जिद नबवी में मिंबर और महराब में खुतबा जे दौरान अचानक पंहिंजे ॾोहटनि खे ॾिसनि था। मस्जिद नबवी जे अंदरि दाख़िल थिया। इन्हनि ॿिन्ही खे ॾाढे क़िस्मनि जो हिकु जुबो पातल हुजे, कॾहिं ज़मीन ते किरनि था, कॾहिं वरी ज़मीन तां उथनि था। फ़इज़ा नज़र इलैहिमा जॾहिं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि ॾांहुं ॾिसनि था, सहाबी फरमाइनि था फ़नज़ल मिनल मिंबरी फ़अख़ज़हुमा सय्यद काइनात मिंबर मां लथा, लही करे वञी करे गुल जहिड़नि इन्हनि नंढड़नि खे खणनि था, खणी करे भर में विहारे मिंबर और महराब में अची करे मिंबर में चढ़ी करे सय्यद काइनात सहाबा इकरामनि जे साम्हूं चंड जीअं चमकंदड़ चेहरे खे खणी करे सहाबा इकरामनि खे फरमाइनि था क़द सदक़ल्लाहु तहक़ीक़ ख़ालिक़ काइनात क़ुरान करीम जी अंदरि सच चयो आहे, इन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितना। ए मुंहिंजा उम्मत जा माण्हुओ और रब काइनात जे इन फरमान ते गौर ॾियो। यकीनन अल्लाह फरमायो अव्हां जे लाइ औलाद ऐं माल फितने जो सबबु आहे। यकीनन जंहिं टाइम ते मूं इन्हनि गुल जहिड़नि पंहिंजनि सम्झो त पुटनि खे ॾिठो, ऐं सबुर न करे सघियुसि। फ़नज़लतु मिनल मिंबरी फ़अख़ज़तुहुमा मिंबर तां लही करे वञी करे इन्हनि खे खयमि। छा मालूम थियो ही वही वारे ज़ुबान जा ही अल्फाज़नि ही मुंहं जा पुटड़ा जंहिंखे ॾिसी करे आऊं न रही सघियो आहे। ए इंसानो यादि रखो, जेकॾहिं इन औलाद जे पोयां लॻाओ, औलाद गुमराही जे वाटनि में हले, नशाई बणिजी वञे, शराब पीए, अव्हां जे दिलि जे अंदरि हिकु ज़र्रे बराबरि खुटको पैदा न थिए, ईअं सम्झो अव्हां जे लाइ गुमराही जो सबबु आहे। यकीनन हिन मुआशिरे जे अंदरि नंढा नंढा ॿार, नाबालिग ॿार मुंहिंजे ॻोठ जे अंदरि, अव्हां जे ॻोठनि जे अंदरि, मुआशिरे जे अंदरि चर्च खपाईंदे, आइस खपाईंदे नाबालिग ॿार ॾिसण में अचनि पिया। वालिदैन खे मालूम आहे ज़ुबान मां उनखे चवण जी ताक़त न आहे। छाजे करे? इन जे करे जो असां हिन फितने जे अंदरि तबाह थी करे ज़िंदगी गुज़ारियूं पिया। जो मुहम्मद रसूलुल्लाह या ख़ालिक़ के काइनात 1400 साल अॻ में इहा पेशन गोई कई, इन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितना, अव्हां जे लाइ माल ऐं औलाद फितनो आहे। असां यकीनन
इन फितने में हलाक थी करे ज़िंदगी गुज़ारियूं पिया। इन खां पोइ माल हिकु ख़तरनाक वॾे मां वॾो फितनू जंहिंजे पोयां अॼु हर माण्हू लॻी करे ज़िंदगी गुज़ारे पियो। इन्हीअ जे हवाले सां मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन फरमान खे ॾिसजो जेका सुनन तिरमिज़ी किताबु ज़ुहूद जे अंदरि मौजूदु आहे। पाण फरमायूं इन लिकुल्लि उम्मतिन फितनह व फितनतु उम्मती अलमालु। हर उम्मत खे हर कौम खे माक़बल गुज़िरियल अक़वामनि खे ख़ालिक़ काइनात आज़मायो कहीं न कहीं ज़रिए। कहीं खे रब्बुल इज़्ज़त औलाद जे हवाले सां आज़मायो, कहीं खे रब्बुल आलमीन औरतुनि जे फितने जे ज़रिए आज़मायो, मुख़्तलिफ़ फितननि जे ज़रिए उन्हनि खे रब्बुल आलमीन आज़मायो। लेकिन हिन उम्मत जे अंदरि उम्मत मुहम्मदिया जे अंदरि जेको ख़तरनाक फितरू आहे उहो माल जो फितरू आहे। उम्मत जा माण्हू माल जे फितरे जे पोयां भरिजी करे पंहिंजे ज़िंदगीअ खे हलाक तबाह बर्बाद कंदा। ऐं सही बुखारी किताबुल बुयू जे उन रिवायत खे खोलजो। अब्दुल्लाह बिन अमर बिन आस रज़ी अल्लाहु अन्हुमा फरमाइनि था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायूं मुंहिंजे उम्मत जे माण्हुनि में हिकु ज़मानो ईंदो यअती अला नासी ज़मानुन। हिकु ज़मानो ईंदो, हिकु दौर ईंदो, हिकु टाइम ईंदो। उन्हीअ ज़माने में उन्हीअ दौर में उन्हीअ वक़्त में मुंहिंजा उम्मत जा माण्हू माल कमाईंदा, दौलत हासिल कंदा, ॾोकड़ पैसो कमाईंदा, लेकिन इन ॻाल्हि जी परवाह न कंदा ला युबालिल मरउ मिन ऐन अख़ज़। इन ॻाल्हि जी केरु परवाह न कंदो माल कमाए रहियो आहे, दौलत की हासिल करे पियो, लेकिन कहिड़े शिकिलो सूरत में किथां हासिल करे पियो, कहिड़े जाइ में हासिल करे पियो। अमिनल हलाली अमिनल हरामी। छा हलाल तरीक़े सां माल खे कमाए पियो या हराम तरीक़े सां माल खे हासिल करे पियो। बस ज़हन में इहा ॻाल्हि हूंदी मूं वटि माल अचे पोइ हलाल हुजे या हराम हुजे किथां बि अचे, लेकिन मूं वटि माल अचे। इहो ज़मानो मुंहिंजे उम्मत जे माण्हुनि जे अंदरि अन क़रीब ईंदो। ॾिसो अॼु उहो ज़मानो अची चुको आहे। आहूं ऐं अव्हां माल जे पोयां दौलत जे पोयां धिका खाई करे रात जे वक़्त में बि मज़ूरी करे कमाईंदासीं, लेकिन अल्लाह जे दर जे अंदरि अचण जे लाइ असां वटि टाइम ई कोन्हे। उहो वक़्त बि क़रीब आहे जो रब्बुल आलमीन उम्मत मुहम्मदिया तो खां पुछा कंदो। जामिउ तिरमिज़ी अबवाबु सिफ़तिल क़ियामा जे अंदरि हिकिड़ी हदीस तव्हांखे मिलंदी। बयान करण वारो सहाबी रसूल सय्यदुना अबू सईद खुदरी ऐं अबू हुरैरा रज़ी अल्लाहु अन्हुमा पाण फरमायूं क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजे उम्मत जे माण्हुनि मां या कंहिं माण्हूअ खे ख़ालिक़ काइनात पंहिंजे हुज़ूर में घुराईंदो, उन्हीअ खां पुछंदो ए मुंहिंजा बाना दुनिया काइनात जे अंदरि तोखे मूं ज़िंदगी ॾिनी, दुनिया जी अंदरि तोखे मूं माल बि ॾिनो, तोखे दुनिया जी अंदरि हर शइ मूं ॾिनी। अलम अजअल लक समअ व बसरा व माला व वलदा। माल औलाद अखियुनि सां नवाज़ी मई, कननि सां नवाज़ी मई, पेरनि सां हर नेमत सां नवाज़ी मई। पर हिकु ॻाल्हि मूंखे ॿुधा अफ़ कुंत तज़ुन्नु अन्नक मुलाक़ी यौम हादा। छा तोखे इन ॻाल्हि ते यकीन हुयो त क़यामत जे ॾिहाड़े मूं अल्लाह जे साम्हूं ईंदे ऐं ख़ालिक़ काइनात तोखां इन माल औलाद हर नेमत जे बारे में सवाल कंदो? उहो बानो चवंदो फ़यक़ूल ला। बानो चवंदो न। अल्लाह रब्बुल इज़्ज़त
इन मालदार बनी बारे चौपाए जानवरनि ऐं हर नेमत वारे माण्हूअ खे मुखातिब थी करे फरमाईंदो, अॼु जीअं तो दुनिया जी अंदरि मूंखे विसारे करे माल जे पोयां औलाद जे पोयां ऐं हर फितने ऐं हर आज़माइश हर गुनाह जे पोयां लॻी करे ज़िंदगी गुज़ारी, अॼु गुनाहनि जे सबब जे करे अॼु जहन्नम जे अंदरि तोखे दाख़िल करे इहें तोखे विसारींदुसि। कमा नसीतनी, जहिड़े तरह तो दुनिया जे अंदरि माल औलाद जे फितने जे पोयां ऐं धन ऐं दौलत चौपाए जानवर पनिन जे फितने जे पोयां लॻी करे मूंखे विसारी अॼु तोखे जहन्नम जे अंदरि दाख़िल करे ईअं विसारींदुसि। मुंहिंजा भाइरो, दुनिया जे अंदरि फितननि जे पोयां लॻी करे या हलाक थी करे ज़िंदगी गुज़ारण में सिर्फ़ु दुनिया जो नुक़सानु कोन्हे, बल्कि क़यामत जे ॾिहाड़े जहन्नम जे अंदरि हिकु मोमिन ऐं मुस्लमान जेको दुनिया जे अंदरि फितरनि में हलाक थींदड़ जहन्नम जे बाह जे अंदरि दाख़िल थी सघे थो। ऐं इन खां पोइ दुनिया ऐं काइनात जे अंदरि हिकु ख़तरनाक ऐं वॾे मां वॾो जेको फितनू आहे, उहो फितनू हराम शयुनि खे इस्तेमालु करणु आहे, नशे वारनि शयुनि खे इस्तेमालु करणु आहे। सही बुखारी जे अंदरि किताबुल लिबास जे अंदरि हिकिड़ी हदीस तव्हांखे मिलंदी, बयानु करण वारो सहाबी रसूल सय्यदुना अबू मूसा अल अशअरी रज़ियल्लाहु अन्हु खां मरवी आहे, पाण फरमायूं, मुंहिंजे उम्मत जे माण्हुनि में हिकु टाइम ईंदो, उन टाइम में उम्मत जा माण्हू यस्तहिल्लून अल हिल्ल वल हरीर वल खमर वल मआज़िफ, उम्मत जा माण्हू शराब खे हलाल कंदा, रेशम खे हलाल कंदा ऐं ॻाइण ऐं वॼाइण वारनि शयुनि खे हलाल कंदा। अॼु शराब हलाल आहे या न? अॼु शराब खां अलावा ॿियनि शयुनि खे उम्मत मुहम्मदिया इहे माण्हू अपनाइनि पिया, ॼण त ही हलाल हुजे। कंहिंखे नसवार जे नाले सां, कंहिंखे सिगरेट जे नाले सां, कंहिंखे ज़ेड जे नाले सां असां कोठे करे असां हलाल इन्हनि खे सम्झी करे इन्हनि खे इस्तेमालु कयूं पिया। मुहम्मद रसूलुल्लाह जी ही 1400 साल अॻु में पेशन कई हुई, जंहिंखे अॼु असां सच ऐं हक़ साबित थींदे असां पंहिंजे अखियुनि सां ॾिसूं पिया, ऐं जंहिंजे अंदरि असां नंढा वॾा हता के ही अखियूं गवाहनि मदारिस जे उलमा खे, फारिग थींदड़ उलमा खे, हुफ़ाज़ किरामनि खे पंहिंजे अखियुनि सां इन्हनि शयुनि खे इस्तेमालु कंदे ॾिठमि, ऐं उन्हनि खे मुफ़्ती जे नाले सां कोठियो थो वञे। ऐं नालो कोन थो वठां, जंहिं जाइ ते आउं पढ़ाईंदो आहियां उन जे एरिए में इलाइक़े में मूं अहिड़ा माण्हू ॾिठा उलमा आलिम दीन, उन्हनि इलाइक़े जे अंदरि मुफ़्ती फ़तवाऊं ॾियण वारा, लेकिन ज़ुबान जे अंदरि इहे गंदियूं शयूं इस्तेमालु कनि पिया। ही उलमा इन ख़तरनाक फितने जे अंदरि हलाक थींदे ज़िंदगी गुज़ारीनि पिया। अवाम जी कहिड़ी हालत हूंदी? ही मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 1400 साल अॻु में पेशन कई हुई, जंहिंखे असां अॼु मुकमल थींदे असां पंहिंजे उलमा हुफ़ाज़ किराम जे अंदरि बि ॾिसूं पिया त हलाल शयुनि खे बल्कि हराम शयुनि खे इस्तेमालु करणु असांजे इलाइक़े जे अंदरि आम ऐं जाम आहे। त असांखे घुरिजे पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे नंढड़नि खे, हता के औरतूं बि इन्हनि शयुनि जे अंदरि फाथल, इन फितरे जे अंदरि फाथल असां ॾिसूं पिया, त असांखे घुरिजे त असां पाण बि इज्तिनाब कयूं ऐं माण्हुनि खे बि इज्तिनाब करण जी वसियत कयूं। ऐं उन खां बैद में हिकु अज़ीम हिन दुनिया काइनात जे अंदरि ख़तरनाक फितनूं, जंहिंखे ॻाइण ऐं वॼाइण जे नाले सां कोठियो थो वञे। ही ॻाइण ऐं वॼाइण जो फितनूं अॼु ॾिसो हर घर जे अंदरि, हर कीसे में,
हर सवारीअ में मौजूद आहे जेका मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1400 साल अॻु में पेशन गोई कई। असां उन खे मुकम्मल थींदे ॾिसूं पिया ऐं उन खां बैदि में जेके नंढा नंढा फितना जंहिंजे अंदरि असां सभु जा सभु तबाह ऐं हलाक थियूं पिया, उन्हनि जे हवाले सां हिकिड़ी तवील रिवायत आहे, उन्हनि खे बयानु करे पंहिंजे ॻाल्हि खे ख़तमु कयां थो। सही बुखारी जे अंदरि तक़रीबन 5 दफ़ा इहा रिवायत मौजूदु आहे। सही बुखारी खां अलावा सही मुस्लिम ऐं कुतुब हदीस जे हर सारन अल कुतुब जे अंदरि इहो वाक़ियो उहा खे मिलंदो। बयानु करण वारो सहाबी रसूल हुज़ैफा बिन यमान रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था, कुन्ना जुलूसन इंद उमर रज़ियल्लाहु अन्हु, फरमाइनि था हिकु ज़मानो आयो असां उमर बिन ख़त्ताब वटि वेठल हुजूं। उमर बिन ख़त्ताब जे ज़माने में उमर बिन ख़त्ताब सहाबा इकराम जी महफ़िल हुजे, सहाबा इकराम वेठल हुजनि, उन मजलिस जे अंदरि अज़ीम शख़्सियत जिन जे नाले खे ताबिईन जे नाले सां कोठियो थो वञे मौजूदु हुजनि। ताबिईन जे महफ़िल में उमर बिन ख़त्ताब सहाबा इकरामनि खां ताबिईन इज़ामनि खां अॼु हिकु सवाल करे थो, मन मिनकुम यहफ़ज़ु क़ौल रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अनिल फितनती व फ़ी रिवायतिन फिल फितनती, अवहां केरु आहे जंहिं माण्हूअ खे, जंहिं सहाबीअ खे, जंहिं ताबिई खे मुहम्मद रसूलुल्लाह जी हदीस, मुहम्मद रसूलुल्लाह जो फरमान फितननि जे हवाले सां मालूम हुजे। सहाबी रसूल हुज़ैफा फरमाइनि था, तमाम सहाबा ताबिईन उन महफ़िल जी अंदरि ख़ामोशी जी हालत में वेठल आहिनि। फ़कुल्तु अना उहद्दिसुक अन रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अनिल फितना, अॼु हिन महफ़िल जी अंदरि हुज़ैफा बिन यमान रज़ियल्लाहु अन्हु उन हदीस खे बयानु कंदो जेका मुहम्मद रसूलुल्लाह फितननि जे हवाले सां बयानु कई। इन हिकिड़े वाक़े खे बयानु करे पंहिंजी ॻाल्हि ख़तमु थो कयां। उमर बिन ख़त्ताब इहा ॻाल्हि ॿुधी करे उन सहाबी खे फरमाइनि था, इन्नक अलैहा लजरीउन, तूं त इन ॻाल्हि ते यकीनन बहादुर आहे जो हिन महफ़िल जे अंदरि, हिन मजमे जे अंदरि कंहिंखे जुर्रत ई न आहे सिवाय तुंहिंजे। अॼु हदीस ॿुधा, हुज़ैफा बिन यमान फरमाइनि था, मूं चयो समिअतु रसूलल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं हिकिड़ी ॻाल्हि, हिकिड़ी हदीस मुहम्मद रसूलुल्लाह खां ॿुधी। पाण फरमायूं, फितनतु रजुली फी अहलिही व मालिही व वलदिही व जारिही, हिकु ज़मानो ईंदो, उन ज़माने में, उन दौर में हिकु मोमिन ऐं मुसलमान जे लाइ औलाद, मिट माइट, पाड़े वारा, दोस्त ऐं साथी, गॾु हलण वारा तमामु रिश्तेदार अहबाब फितने जो सबबु बणिजी वेंदा। छा इन्हीअ मां को निकिरण जो ज़रियो बि आहे? हा हा यकीन आहे। तुकफ़िरु हसलातु वसियामु वसदक़तु वल अम्रु बिल मअरूफि वन्नहयु अनिल मुनकरी, हा यकीनन उहो माण्हू इन्हनि फितननि खां, इन्हनि आज़माइशनि खां बची सघे थो जेको नमाज़ क़ाइमु करे, रोज़ा रखे, सदका ख़ैरात करे, नेकी जो माण्हू खे हुक्म ॾे, माण्हुनि खे बुराई खां रोके। इहा ॻाल्हि ॿुधी करे उमर बिन ख़त्ताब फरमाइनि था, ला उरीदु हाज़ा, ऐं हिननि जे मुतालिक़ न, बल उरीदु तमूजु कमौजिल बहरी, तमूजु वाहिद मुअन्नस जो सीगो आहे, छो जो फितनतुन मुअन्नस जो सीगो आहे। तमूजु कमौजिल बहरी, काफ़ तशबीह जे लाइ आहे। इहे फितना ज़ाहिर थींदा जीअं समुंड जूं छोलियूं हुजनि, समुंड जूं लहरूं हुजनि। इहा ॻाल्हि ॿुधी करे उमर बिन ख़त्ताब उन महफ़िल मां उथी वञनि था, बल्कि इहा ॻाल्हि ॿुधी करे उमर बिन ख़त्ताब उन सहाबी खां हिकु सवाल कनि था, छा इन्हनि फितननि जे ज़माने में
छा ये फितना कीअं ज़ाहिर थींदा, छा थींदो इन जे मुतालिक़ उमर बिन ख़त्ताब के ओ सहाबी फरमाइनि था फ़इन बैनक व बैनहा बाबुन, तुंहिंजे विच में उन फितननि जे विच में हिकु दरवाज़ो आहे। इहा ॻाल्हि ॿुधी करे उमर बिन ख़त्ताब उन महफ़िल मां, उन मजलिस मां, उन मजमे मां उथी करे हलिया वञनि था। सहाबा इकराम उन मजलिस जे अंदरि मौजूद आहिनि। हुज़ैफ़ा बिन यमान खां केरु माण्हू पुछे थो, ए हुज़ैफ़ा अयअलमु उमर इब्नुल ख़त्ताबी, छा उमर बिन ख़त्ताब खे इन दरवाज़े मां मुराद ख़बर आहे त दरवाज़े मां मुराद छा आहे? यकीनन उस सहाबी उन शख्स के चए थो, हा हा यकीन उमर बिन ख़त्ताब खे ईअं ख़बर आहे जीअं सुभाणे सिज निकिरी करे ज़ाहिर थींदो, अॼोकी राति वेंदी, ईअं उमर बिन ख़त्ताब खे ख़बर आहे त उमर बिन ख़त्ताब इन दरवाज़े मां मुराद ख़ुदि पाड़नि। छा इन दरवाज़े खे तोड़ियो वेंदो या इन दरवाज़े खे खोलियो वेंदो? बल्कि उन दरवाज़े खे तोड़ियो वेंदो जो फितना ज़ाहिर थींदा। उन खां बैद में क़यामत जे ॾिहाड़े ताईं ही फितना हलंदा रहंदा। उलमा इब्न हजर ऐं इन खां अलावा तफ़सीर लिखण वारा शारिहीन हदीस चवनि था, इन मुराद या वो ख़ुदि शख्स इहा ॻाल्हि कई उमर बिन ख़त्ताब जी वफ़ात आहे। चवनि था त उमर बिन ख़त्ताब जी वफ़ात खां बैद में उस्मान गनी रज़ी अल्लाहु अन्हु जे क़त्ल जेको मामिलो थियो, उन खां बैद में अहले तशय्युअ या राफ़िदियत सुन्नी ही ख़तरनाक जेके फितना ज़ाहिर थिया, इन्हनि फितननि मां मुराद ही आहिनि जेके उन ज़माने खां हलंदा आया। तव्हांखे ख़बर आहे त अहले तशय्युअ राफ़िदियत जो फितनू सय्यदुना अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाहु अन्हु जे वफ़ात बल्कि दौर खां आहे ही फितना हलंदा अचनि पिया। इहे फितना अॼु ताईं ऐं क़यामत जे ॾिहाड़े ताईं हलंदा रहंदा। छाजे करे? जो इन उमर बिन ख़त्ताब जे वफ़ात मां मुराद दरवाज़ो यानी कि उन दरवाज़े खे तोड़ियो वियो। अॼु ताईं क़यामत जे ॾिहाड़े ताईं ही फितना हलंदा रहंदा। ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां हर माण्हू दुआ घुरे, छा रब्बुल इज़्ज़त असां तमामु उम्मत मुहम्मदिया खे इन ख़तरनाक फितननि खां महफ़ूज़ रखे। हीअ हिकु अलॻि ॻाल्हि या अलॻि मौज़ू आहे त फितननि खां हिन दौर जे अंदरि जेके ख़तरनाक फितना असांजे मुआशिरे जे अंदरि मौजूदु आहिनि, उन्हनि खां बचण जो नजात या ज़रियो छा आहे, बचण जे लाइ कहिड़ा सबब इख़्तियार कजनि, हीअ हिकु अलॻि थलॻि मौज़ू आहे। त अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ आहे, छा रब्बुल इज़्ज़त असांखे तमामु फितननि खां हर फितने खां महफ़ूज़ रखे ऐं क़यामत जे ॾिहाड़े ताईं यानी कि क़यामत मां मुंहिंजी मुराद मौत सोगरा आहे, क़यामत जूं ॿियूं ॿ क़िस्मूं न। बहरहाल हीअ हिकु अलॻि ॻाल्हि आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त मौत ताईं असांखे हर फितने खां महफ़ूज़ रखे, हर आज़माइश खां असांखे बचाए। जेकॾहिं आज़माइश में फितने में अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे दाख़िल करे, उन में साबित कदम रखे, क़ुरान ऐं सुन्नत जे मुताबिक़ अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व अक़ूलु क़ौली हाज़ा व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।